हेडे रूहानी बच्चो थो अचे अखन का माज़ोर इमामुल अंबिया सल्लम जो सहाबिया पर हेडे कुरान तो फरमाए लक़द रज़ी अल्लाहु अनिल मुमिनीना इज़ युबायिऊनका तहता शजरा। कुरान में फरमा तो पक्की गाला सोना नबी जेके बैयत रिज़वान जे मौके ते तुझे हथ ते बैयत पा करण वण जेठा मां कुरान में तो चवा ये पक्का मोमिन व अज़वाजुहु उम्महातुहुम। कुरान तो फरमाए नबी जूं घरवारियूं मोमिनन जूं अमड़ियूं थव नबी जूं घरवारियूं मोमिनन जूं अमड़ियूं। अम्मा आयशा कंहिंजी घरवारी आहे? हाँ बा इमामुल अंबिया जी न तव्हां मोमिन आहियो अब मोमिन आहियो मञो था पाण खे मोमिन तस्लीम कयो था न तव्हां मोमिन हो। अम्मा आयशा मुंहिंजी अम्मा इमामुल अंबिया जी घरवारी आहे मोमिनन जी छा थे अबा ॻाल्हायो ई नथा। अम्मा वो आयशा अदा मोमिन जी अम्मा है मुनाफिक जी आयशा अम्मा ना। फरमाए तो कुरान इन्नल्लज़ीना यरमूनल मुहसनातिल गाफिलातिल मोमिनात। कुरान है ना कुरान में फरमा तो सोना नबी तुझे घर वारन में टे सिफतूं थई घणियूं घणियूं टे सिफतूं थई साईं कहिड़ियूं फरमाए तुझियूं घर वारियूं नेको का काथे लिखियल छा चे मुंहिंजा महबूब तुझियूं घर वारियूं नेकोकार मोहसनात माना नेकोकार ॿियो तुझियूं घर वारियूं मोमिनात मोमिन थई छा बा टियों गाफिला। कुरान में अल्लाह ताला फरमाए तो सोना नबी जै गुनाह जे करे पर्दो कराइबो आ मोहम्मद तुझे घर वारन के न गुनाह जी खबर ही ना है थींदो कीअं। गाफिला जी माना है सोना नबी जै गुनाह जे करे पर्दो कराइबो आ मोहम्मद तुझे घर वारन के न गुनाह जी खबर ही ओ ॻाल्हायो बाबा अगी ना पढ़ा लोइनो फिद दुनिया वल आखिरह। मुझा सोना नबी तुझियूं घर वारियूं नेकोकार तुझियूं घर वारियूं मोहसनात नेकोकार मोमिनात मोमिन थई गाफिलात जै गुनाह जे करे पर्दो कराइबो आ मां खुदा कुरान में तो चवां तुझे घर वारन के न गुनाह जी खबर ही कोने थींदो केरा अञा भी का कुत्ती ज़बान तुझी आयशा ते पाऊके लोइनो फिद दुनिया वल आखिरह। मां कुरान में तो चवां दुनिया आखिरत में मां अल्लाह जी उन ते लानत तहां जी हकीकी अम्मा के केरो गालाए हिन चौक ते बीह करे पानी पींदोस नथा गालायो मानी खाइंदोस बिरादरी खाइंदोस तहां मोमिन आयो जे तहां मोमिन हो त आयशा छा थेव तहां जी अम्मा के साले पट जी चौक ते बीह करे के गालाए थो घट वध थो गालाए अड़े जने टप पानी जो चारे थो तो उन्यायल उठ वांगुर प्यालो झलियूं बीठा हो हिते जाए या मोमिन ना हो जे मोमिन हो त को गैरत कोने या त मोमिन ना है जे मोमिन आ त आयशा अम्मा थई जे तू अम्मा जे दुश्मनन सा खाइंदे त को गैरत कोने हाने तो जी मर्जी बराबर वठी गाल खोलिया या लिकाया गाल हलंदी हले बा ये खुलियो पियो आ जेके तो शक पवे तो पहुंचे हेडा सा गाल आए अब हेडे कुरान में फरमाए तो अज़वाजुहु उम्महातुहुम। सोना नबी तुझियूं घर वारियूं तुझो हा फरमाई नबी जूं घर वारियूं मोमिनन जूं अमड़ियूं थवा हेडे रूहानी बच्चो थो अचे अखन का माज़ोर इमामुल अंबिया सल्लम जो सहाबिया पर हेडे कुरान तो फरमाए लक़द रज़ी अल्लाहु अनिल मुमिनीना इज़ युबायिऊनका तहता शजरा। कुरान में फरमा तो पक्की गाला सोना नबी जेके बैयत रिज़वान जे मौके ते तुझे हथ ते बैयत पा करण वण जेठा मां कुरान में तो चवा ये पक्का मोमिन अबा नबी साईं जे बैयत रिज़वान जे मौके ते नबी साईं सा जेके वण जे हेठा बैयत करन पिया उहे केरा चो साहबा कुरान छा चो त ये साहबा केरन पक्का हेडे रूहानी अम्मा वेठिया हेडे रूहानी बच्चो थो अचे नबी पाक सल्लल्लाहु फरमान पिया हलो चादरों ढक्याओ अम्मा आयशा फरमाती साईं हो रजलो आमा साईं हो त नबीनो आज से ही कौन थो नबी साईं फरमान था हो त नबीनो आ तहां त ॾिसो थियो मोहम्मद जी शरीयत में नबी ने के ॾिसण जी इजाजत ना है चादरों ढक्यो
हेडे रूहानी अम्मा वेठी आ हेडे रूहानी गालायो न था बच्चो थो अचे नबी ने छा फरमायो त चादरूं हो तना बीनो आ तहां तना बीनो ना हो तहां त ॾिसो थियो मोहम्मद जी शरीयत में नाबीने खे ॾिसण जी इजाज़त नाहे ये रूहानी अम्मा रूहानी बच्चो थो अचे नबी से फरमान पिया हलो चादरूं ढकियो असां तव्हां मुस्लमान मोमिन सॾाइण वारा वरी जे पुट जी शादी कंदो त सब राज रोड़ी ऐं सखर जा गेमड़ा ई सब हिन जे घर में तव्हां न घुराईंदा हो बा शादियुनि ते दोल बोल तव्हां त न घुराईंदा हो तव्हां वटि कोन्हे न बीमारी यार न ॻाल्हायो था तव्हांजी मर्ज़ी हाँ बा वो भला हेरे हेरे जेको दोल वजाए थो पंज बच्चन में विहारे करे वे उनके दोल था वजायो भला इहो जेको मीरासी दोल वजाए थो इहो अखिन को मादूर हुंदो आहे अखियूं अथस हां वा अखियूं अथस न अमर हेरे 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 विच माइन में अमड़न न्याणन में न्याण धीअरुन में मीरासी दोल थो वजाए अम्मा न्याणी भेण मथे उघाड़ी नचे थी बीठी हे वरी वडी मोबाइल झड़े करे फोटो कढंदो वीडियो भरींदो पो छा चंदो अड़े फलाना जी तोवारी ज़ाल को मोजी भली थी नचे हो जेका पीड़ी न तेल हणी मथो वरी कढो बेबी रखे बाहर कथों जो बेदीन विच में बीठो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा आहिनि साहबा माई थावर थियूं अचनि हेॾे हेॾे ख्याल कर माॾे क़ुरान खां ॿाहिरि वञा कन खो वठी लाए नबी साईं वेठा आहिनि साहबा माई थावर थियूं अचनि पर माई जो मथो उघाड़ो तवज्जो आहे अलाए कोन पाण फरमाइन था केरा कंहिंजी न्याणी आ छो माई जो मथो उघाड़ो आ साहबा फरमान था साईं काफिराणी आ जंग कंदी विढ़ंदी पई अचे जंग जे दौरान माई जी चादर मथे त लही वई आ ॿुधो कन खोले साले पट जा मुसलमान आओ नबी साईं फरमान पिया थी थी आ तोणे काफर जी छो न हुजे मथो उघाड़ो न कयोसि मां मोहम्मद अरबी जी चादर सां ढकियोसि धी धी आ तोणे काफर जी छो न हुजे मथो उघाड़ो न कयोसि मां मोहम्मद अरबी जी चादर सां ढकियोसि वञो अमोना मान सां घर पहुचाया चयोसि जीअं जो न्याणी घर पहुती अबो अम्मा पुछा था करण ख़बर ॾे मोहम्मद ऐं मोहम्मद जी जमात सां कहिड़ो बर्ताव कयो आहे न्याणी रोई करे चए पई अब्बा ओ अम्मा अबे अम्मा वटि एतिरी इज़त महफ़ूज़ कोन हुई जहिड़ी मोहम्मद ऐं मोहम्मद अरबी जी जमात इज़त महफ़ूज़ कई आहे अड़े नबी साईं काफरन जे न्याणन जो मथो ढकियो आ मुसलमान तू असा पंहिंजी न्याणी जो मथो न ढकियो से क़यामत ॾींहुं केड़ो मोह खणी मोहम्मद अरबी जे साम्हूं बीहंदो गैरत जूं धजियूं निकरी वयूं